गाज़ीनवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्तां के सांगड़ मां ख़बर ॾींदा हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट PFU जे जी तंज़ीम साज़ी बाबत गॾिजाणी प्रेस क्लब सांगड़ में थी गुज़री, जंहिंमें सांगड़ के अलावा ॿियनि प्रेस क्लबनि मां आयल सभी साफ़िन शिरकत कई। उन मौके ते हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे अॻवान ख़ालिद खोखर, जयप्रकाश मोराणी, इकबाल मल्ला, लाला रहमान जानी कास्केली ऐं ॿियनि पंहिंजी तकरीर ख़िताब कंदे चयो त साफ़िन ते हर दौर में नाइंसाफ़ियूं थींदियूं रहियूं ऐं पोइ इहे बोतारनि पुलिस या मनशियात फिरोश पारां थियूं हुजनि। सहाफ़िन जी मालिकी बदिरां इन्हनि खे दॿाइण जी कोशिश कई वञे थी। केतिरनि ई सहाफ़िन खे हक़ ऐं सच लिखण ते केस दाख़िल कया था वञनि या क़त्ल कया वञनि था या इन्हनि लाइ धरती तंग कई वञे थी, जॾहिं त सहाफ़ी बिना मुआवज़े मज़लूमनि जी मालिकी सां गॾु कुलो कुलो में मिलाए हमेशा हक़ ऐं सच जो साथ ॾिनो आहे। इन्हनि वधीक चयो त असां जल्द हिन तंज़ीम खे पूरे मुल्क में मुतारिफ़ कराइण ऐं सहाफ़िन खे हिक प्लेट ते आणण जो अज़म खणी हिते पहुता आहियूं। इन्हनि वधीक चयो त असां जा सहाफ़ी अकेला न आहिनि। सहाफ़िन सां जिते बि कंहिं मसइला थिया आहिनि उते यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे अॻवाननि कुलो कुलो में मिलाए सहाफ़िन जो साथ ॾिनो आहे। उन मौके ते सीनियर सहाफ़ी मोहम्मद हसन लांडर, अमीर बख्श बुर्दी, मुबीन दर्स, असलम मेमुन, मुस्तफ़ा तरीन, अब्दुर्रज़ाक राजपूत, ज़फरुल्लाह लेगारी, रहमान बुर्दी, नादिर बुर्दी, मुमताज बोजदार, रहमान उमरानी समेत सांगड़ जे सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।